कराची पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु कारोबार जो आख़िरी ॾींहुं रहियो। स्टॉक एक्सचेंज में कारोबारी ॾींहं में 100 इंडेक्स 1108 पॉइंट्स जे भेंट में रहियो, पर कारोबार जी पुॼाणी ते 100 इंडेक्स 514 पॉइंट जे वाध सां 64,454 ते बंदि थियो। 100 इंडेक्स जे अॼु बुलंद तरीन सतह 64,658 रही। शेयर्स बाज़ार में 42 करोड़ 57 लख शेयर्स जा सौदा थिया, जिनकी मालियत 24.99 अरब रुपया रही। मार्केट कैपिटलाइजेशन 51 अरब रुपया वाध सां 9,414 अरब रुपया रही। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।